हालानी में मतलब बदामनी मंशियात जी वापी ऐं शहर अंदर फाशी जे अॾनि समेत ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ काज़ी फैज़ मोहम्मद पारां खां बाब आकिल शाह जी गेट ताईं अमन रैली कढी वई। शहरियुनि जे हथनि में प्ले कार्ड पंफलेट हुआ। रैली खे ख़िताब कंदे अमन पसंद रैली जे अॻुवान चेयरमैन अलदायो सयाल सैयद नायाब अली शाह, इकबाल गादी, शफ़क़त अली सातो, शहनवाज सोलंकी, मुर्तज़ा सोलंकी, फयाज़ मुगल, साफ़ी सईद जानी शाह, शरीफ सुमरो, शाहिद चांडियो, सईद तनवीर शाह समेत हाफ़िज़ फिदा हुसैन ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त शहर मां अमन जो पखी उॾामी वियो आहे। सरेआम मंशियात जे विकिरो नौजवान खे तबाह करे छॾियो आहे, जॾहिं त फाशी जे हलंदड़ अॾनि नौजवान खे एड्स जी बीमारी में मुब्तला करे छॾियो आहे। हिन वधीक चयो त पुलिस इंतिज़ामिया शहर में पाठा मिलंदड़ फ़क़ीरनि नशो पाराइण वारी आदिम वारनि खे गिरफ़्तार करे चालान करे पंहिंजो फर्ज़ पूरो करे रही आहे। जॾहिं मंशियात जो वॾा डीलर पुलिस खे मंथली ॾेई सरेआम घुमंदा था रहनि। हिननि एसएसपी खां घुर कई त हलानी थाणे ते वधीक अमलो ॾेई करे शहर अंदरि गोश्त वधाए अमन कराए सघनि ऐं फौरी तौर ते मंशियात फ़रोशन डीलरनि खे गिरफ़्तार कराए फाशी जा अॾा बंदि कराए शहरनि मां बेचैनी ख़तमु कराए पंहिंजो किरदारु अदा कनि। नाज़रीन जी हिन वक़्तु आऊं काज़ी फैज़ मोहम्मद पार्क हलानी में बीठो आहियां, जिथे शहरनि ऐं वापारियुनि, कारोबारी माण्हुनि ऐं अमन पसंद माण्हू हिकु रैली कढी आहे, जंहिंजो मुतालबो इहो आहे त शहर में बदअमनी, फाशी जा अॾा ऐं मंशियात ते विकिरो आमजाम थी वियो आहे। अचो त हिन रैलीअ में शरीक माण्हुनि खां पुछूं त उन्हनि जो वधीक हिन बारे में छा चवणु आहे। दुकानदार खे चवंदासीं तव्हां हिकिड़ो 5 मिंट तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो ही तव्हांजी हक़ूक़ जी रैली आहे, तव्हांजे जी बिल्कुलु। अॼु जेको राजूनी एताद पारां जेको एहतजाज सॾु ॾिनो वियो आहे ऐं अॼु जेका शहरी जमो थिया आहिनि त ही एहतजाज तव्हां ॾिसो था तक़रीबन 2-3 महीननि खां हालाणी में रोज़ राति खाली न आहे। दाड़ो फुर, मोटरसाइकिल, मोबाइल, मंशियात जेका बि माना हिते हिकु मंशियात वॾी थी हले आहे। हींअर एतिरो जान थियो आहे जो को नौजवान महफ़ूज़ कोन्हे को। असां इंतज़ाम खां इहा घुर कंदासीं त हिकदमि मंशियात ख़तमु कई ऐं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु असांजो इहो पुरअमन एहतजाज रैली हालाणी शहर में अमन अमान जे हवाले सां मुनशियात ऐं ॿियूं गैर इख़लाक़ी सरगर्मियूं जेकियूं बि शहर में थियनि थियूं उन लाइ आहे। जीअं त असांजे शहर में काफ़ी अरसे खां मोबाइल स्नैप ऐं उन खां अलावा मोटरसाइकिलुनि जी फुर अॻु में त रोडनि ते थींदी, हाणे उहा ई फुर जेको आहे सो असांजे महलनि में असांजे ॿारनि खां घिटीअ में पंहिंजे घरनि जे अॻियां वेठल ॿारनि खां मोबाइलूं खसी थी वञनि, मोटरसाइकिलूं खसी थी वञनि। पुलिस इंतिज़ामिया बिल्कुलु नाअहल आहे। हालाणी जी जंहिं जो सबूत इहो ई आहे त रोज़ानो कंहिं न कंहिं घिटीअ मां कंहिं न कंहिं महले मां वारदात थिए थी पई। अॻु में असां वटि हिते फाइटर हूंदा हुआ, जॾहिं हिकिड़ो SHO मिर्ज़ा साहिबु हिते हूंदो, उन दौर में मोटरसाइकिल ते फाइटर घुमंदा हुआ त अमन अमान बरक़रार हो। हाणे असांजे थाणे ते एतिरो अमलो ई कोन्हे को। असांजी IG सिंध, DIG साहब बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खे इहा अपील आहे त असांखे बराए महिरबानी उहे फाइटर 5-6 फाइटर असांखे ॾिना वञनि जेके शहर में रोज़ गश्त कनि। असांजो ही रैलीअ जो मक़सदु ई इहो आहे त अमन अमान असांजे शहर में बरक़रार रखियो वञे। हीअ जेका दोस्तनि रैली रखी आहे हालाणी जे अमन अमान जे ऐं मुनशियात जे ख़िलाफ़, जथा हिननि दोस्तनि खे जेको बि मसइलो थींदो आहे वीचारा गॾिजी शहर लाइ पाण पतो ॾींदा आहिनि। असां इंतिज़ामिया खे रिक्वेस्ट कयूं था, आला इदारनि खे रिक्वेस्ट कयूं था अलाह जे वास्ते असांजे शहर हालाणी जो अमन बहाल कराए, मुनशियात जहिड़ी लानत खां असांखे छुटकारो ॾियाराए। असांजा बच्चा हाणे मवाली थींदा था वञनि, मुनशियात जा आदी थींदा था वञनि। महिरबानी कयो असांजे शहर में इहा लानत ख़तमु करायो ऐं मेन इहो मसइलो जेको आहे अमन अमान जो आहे। नंढड़ा असांजा बच्चा वीचारा मोबाइल हलाए के घिटीअ पंहिंजे में वेठा आहिनि त बि महफ़ूज़ न आहिनि। गाॾियूं जे दरनि ते बीठियूं उन्हनि जूं त उहे त उन्हनि खां फुरे था वञनि। दिली रहम कयो हालानी ते। मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ हालाणीअ जा शहरी गॾु थिया आहियूं। असांजे शहर जो अमन तबाह थी वियो आहे। असांजो शहर मंशियात जो गढ़ बणिजी चुको आहे।
फहाशी जा अॾा पुरमुन असांजो शहर खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई, इंतिज़ामिया जी नाअहली, हितां जी सिविल सोसाइटी जी पंहिंजे शहर जी मालिकी न करण जो नतीजो आहे जो अॼु असांजे शहर में दरवाज़नि तां घरनि जे भरिसां ॿारनि खां साइकिलूं मोटर साइकिलूं घुरिथियूं वञनि, मोबाइल फ़ोन घुरिथियूं वञे। पहिरियां असां टेलीविज़न ते न्यूज़ ते ॿुधंदासीं इहे वाक़िया कराची में, लाहौर में, वॾनि शहरनि में, पर हिन वक़्तु ॾाढो अफ़सोस थियो आहे असांखे जो असांजो हिकिड़ो नंढड़ो शहर आहे हालाणी, जेको बि इंतिज़ामिया खां नथो संभालिजे, जे शहर में को गश्त कोन्हे, पुलिस नज़र कान थी अचे शाम जो न राति जो। इन जे करे नतीजो इहो आहे जो असांजे शहर में ॾोह वधी वियो आहे। घिटियुनि मां मोटर साइकिलूं घुरिथियूं वञनि। लास्ट राति बि गुज़िरियल राति असांजो मरहूम वकील साहिबु आहे ज़ुबैर कंबो साहिबु, उनजे नंढड़े खां ॿियों दफ़ो ॾोह थियो आहे। 15 ॾींहंनि जे अंदरि पहिरियां हुन खां इन ई दरवाज़े जे भरिसां मोबाइल फ़ोन इन खां ऐं ॿियो असांजो वकील साहिबु आहे हिते ज़िया कंबो जे पुठियां खसी वई, या असां MC बि दाख़िल कराईसीं। वरी ही राति गुज़िरियल राति असांजे वकील साहिबु ज़ुबैर कंबो जे पुट पंहिंजे घर जे अंदरि मोटर साइकिल काए कोन्हे, उतां हुन ग़रीब खां फसी विया आहिनि ऐं जेको मुज़ाहिमत करे वञे ॾाढो इहो ग़लति आहे। ऐं इन जे लाइ असीं इहे सभु गॾु थिया आहियूं, इंतिज़ामिया खे वार्निंग ॾियूं था त असांजे हिन पुरमुन एहतजाज जो नोटिस वठो ऐं असांखे अमुन बहाल कराए ॾियो। नाज़रीन, जीअं त अवां रैली में शरीक माण्हुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त शहर में रोज़ रोज़ वधंदड़ बदअमनीअ अवाम जी ज़िंदगी अजीरन बणाए छॾी आहे। अवाम न रोडनि रस्तनि ते महफ़ूज़ आहे, न ई पंहिंजे घरनि ऐं घरनि जे अॻियां महफ़ूज़ आहे। ऐं मनशियात जो वाहबो ऐं विकिरो एतिरो त आम थी वियो आहे, जीअं दुकाननि ते का शइ मिलंदी आहे तीअं विकिरो थी रही आहे। जॾहिं त हालाणी में फहाशी जा अॾा खोले करे नौजवान नस्ल खे अहिड़े बीमारियुनि में मुब्तला कयो वियो आहे। असां आला अख़्तियार खां घुर था कयूं त जेको आहे सो इन्हनि शयुनि ते पाबंदी हणी करे अमुन बहाल कयो वञे ऐं मनशियात जो विकिरो ख़तमु कयो वञे ऐं फहाशी जा अॾा बंदि कया वञे। जी।